अस्सलाम वालेकुम। अॼु मां तव्हां सां शेयर कयां थी पंहिंजी रेसिपी डायरी। आम डायरी आहे जंहिंमें खाधे जूं तरकीबूं लिखियल आहिनि, पर मुंहिंजी दिलि चाहे तो तव्हां सां मां शेयर कयां। आज मैं आपके साथ अपनी रेसिपीज़ की डायरी शेयर कर रही हूँ। आज मेरा दिल चाहा कि ये भी एक चीज़ है जो मैं आपको दिखाऊं, शायद आपको आइडिया आ जाए, या आइडिया न भी आए तो बस मैं इसको देख के खुश होती हूँ, मैं इसको बना के बहुत खुश हूँ, तो मैं आपसे शेयर करना चाह रही हूँ। ये डायरी मुझे तकरीबन 24 साल पुरानी है, 24 इयर्स पुरानी है ये डायरी। किसी बैंक की डायरी है जो कि हमारे घर पे आई और मैंने इसको अपनी रेसिपी डायरी बना लिया। हिन जो कवर मूं एम्ब्रॉयडरी कयो आहे, ही 4 सूतिया क्रॉस स्टिच। हिन जे मथां मुख़्तलिफ़ फ्रूट्स जेके आहिनि एम्ब्रॉयडरी थियल आहिनि ऐं रेसिपीज़ ही वर्ड लिखियल आहे। ऐं हिन खे मेरे थियण खां बचाइण लाइ मूं हिन जे मथां प्लास्टिक जो कवर चाढ़े छॾियो आहे। ये क्रॉस स्टिच में बनी हुई है 4 सूती पे, और इसको मैला होने से बचाने के लिए मैंने इसके ऊपर कवर चढ़ा दिया। आप ये देख सकते हैं कि ये डायरी का कवर तो सिला हुआ है, लेकिन ऊपर मैंने इसके प्लास्टिक कवर चढ़ा दिया है। अच्छा, शुरू में त मूं हिन ते जो इंडेक्स भी ठाहियो, ठीकु आहे, 39 रेसिपीज़ ताईं मूं हिन जो इंडेक्स ठाहियो। 39 रेसिपीज़ तक मैंने इसका इंडेक्स बनाया था, फिर मैं थक गई। उसके बाद क्योंकि मैं बहुत ज़्यादा जो है वो मैगज़ीन से कटिंग करके और चैनल से देख के कुछ लगा रही थी, कुछ लिख रही थी, तो ये इसमें मुझे मुश्किल हो रही थी इंडेक्स बनाना। त मूं हिन जो इंडेक्स ठाहिणु छॾे ॾिनो, छो त जेकी तरकीबूं हुयूं उहे तेज़ीअ सां पियूं वधनि, तंहिंजे करे मूं लिखणु छॾे ॾिनो नंबर। ऐं ॿी ॻाल्हि त हिन खे मूं हिन में कुझु डायरी त 24 इयर्स पुराणी आहे, 24 साल पुराणी आहे, पर हिन में रेसिपीज़ के अहिड़ियूं आहिनि जेके तक़रीबन 33 साल पुराणियूं आहिनि, 32 साल पुराणियूं आहिनि। इहे मूं वटि मुख़्तलिफ़ पेपर्स ते लिखियल ऐं जेके वरी मूं पंहिंजी डायरीअ में ट्रांसफ़र कयूं, त 24 सालनि खां हिन डायरी में ई लिखियल आहिनि। त मूंखे हीअ डायरी ॾाढी पसंदि आहे। हाणे ॾिसो, हिन में मूं स्टिकर सां हिन खे सजायो आहे। ऐं असां जॾहिं मां नंढी हूंदी हुअमि तॾहिं अहिड़े टाइप जा स्टिकर अवेलेबल न हूंदा हुआ। सो हाणे जॾहिं मुंहिंजे ॿारनि स्टिकर्स वठणु शुरू कया त मूंखे ख़बर पई त हे त वाह जा मज़े जा स्टिकर्स अवेलेबल आहिनि, त मूं वठी करे पंहिंजी डायरी में हणणु शुरू कया। हमारे बचपन में इस तरह की कोई चीज़ ऐसे स्टिकर्स अवेलेबल नहीं थे, लेकिन जब मैंने अपने बच्चों के लिए लेना शुरू किए या बच्चे खुद लेकर आते थे तो मुझे बहुत हैरत होती थी कि अच्छा ये भी मिलते हैं क्या। तो मैंने वो अपनी कुकिंग के हिसाब से मैंने अपनी डायरी में स्टिकर्स लगाना शुरू कर दिए। यहाँ पे जैसे बैंक का नाम लिखा हुआ है, यहाँ लिखा हुआ है, तो उनको मैंने कवर करने के लिए मैंने इसको ऊपर स्टिकर लगा दिए। तो ये मैं दिखाती हूँ मैंने किया क्या है। इसमें बहुत सारी तरकीबें मेरे हाथ से लिखी हुई हैं, ठीक है। ये झींगों की तरकीब है, तो यहाँ पे मैंने झींगे लगाए हुए स्टिकर। इसी तरह से अहिड़ी तरह सां जेके रेसिपीज़ सां रिलेटेड मूंखे शयूं मिलियूं आहिनि उहे मां हिन में लॻाईंदी वई आहियां। ऐं यकीन कयो, मां एॾी ख़ुशि थींदी आहियां इन्हनि खे हणी, जो जीअं ॿार एक्साइटेड हूंदा आहिनि अहिड़ियुनि शयुनि जे लाइ मां बि एक्साइटेड हूंदी आहियां। त हीअ मुख़्तलिफ़ शयूं आहिनि जेके भाॼियुनि जा स्टिकर्स, खाधे जा स्टिकर्स हिन में लॻियल आहिनि, जेके मूं ॾाढे प्यार सां, ॾाढे शौक़ सां हया आहिनि। ऐं उनखां अलावा हिन में ही काफ़ी सारियूं रेसिपीज़, त मुंहिंजूं ही रेसिपीज़ आहिनि अख़बार ख़वातीन जूं। अख़बार ख़वातीन हिकिड़ो उर्दू में औरतुनि जो रिसालो हूंदो, एक रिसाला था जो तकरीबन 30 साल पहले बंद हो चुका है। तो वो मेरा पहला उस्ताद था जो मैंने उसमें से खाने बनाना, पहले तो अम्मी ने सिखाए, फिर जो रिसाला पहले मेरी ज़िंदगी में आया सबसे पहला वो अख़बार ख़वातीन था, तो उसमें से बहुत सारे कॉपी किए हुए हैं। तो अख़बार ख़वातीन उन मैगज़ीन मां मूं ही खाधनि जूं जेके तरकीबूं हुयूं उहे हिन में लिखियूं आहिनि। ऐं उनखां पोइ ॾिसो, स्वीट एंड सॉर कॉर्न फिश, त मूं हिते फिश जा स्टिकर्स हया आहिनि, कॉर्न जो स्टिकर हयो आहे। त ईअं ॻोल्हे मां इहे वठंदी आहियां त जीअं मां पंहिंजी मर्ज़ी जे हिसाब सां हिन खे लॻाए सघां। ऐं हिन ते तव्हां लाइनूं ॾिसो था, मुंहिंजो पुटु माशाल्लाह हींअर 26 सालनि जो आहे, नंढो। हीअ जॾहिं 2 सालनि जो तॾहिं हिन मुंहिंजी डायरी ते पेंसिल सां लीका पाता, ऐं मां उहे बिल्कुलु नथी मिटायां, छो त मुंहिंजे लाइ हिकिड़ी ॾाढी प्यार भरियूं यादूं हुयूं। ऐं मेरा बेटा इस वक्त माशाल्लाह 26 साल का है। ये 2 साल का था जब इसने पेंसिल से ये सारी लाइनें जो हैं इस पर लगाई थी, और मैं इसको नहीं मिटा रही हूँ क्योंकि मुझे बहुत प्यारी हैं, उसके बचपन की यादें हैं। अच्छा, उनखां अलावा
ही काफ़ी सारियूं त मूं लिखियूं आहिनि। अब ये देखें चाइनीज़ बैंगन, तो बैंगन लगे हुए हैं। इस तरह मैं मैचिंग कर करके, अच्छा ये मैगज़ीन से कटिंग किए हुए हैं बहुत सारे, और जिसके दोनों तरफ है तो उसको मैंने पूरा नहीं चिपकाया, उसको मैंने आधा चिपकाया ताकि दूसरी तरफ का जो रेसिपी है वो भी देख सकूं। ये कहीं से गिरा हुआ पेपर मुझे मिला था, उसमें बड़ी अच्छी बादाम कौरमे की तरकीब थी, वो लगा दिया। तो ही किथां किरियल पेपर मूं जेको खयों, ॾाढो सुठो लॻो। हिन में ये बादाम कौरमे जी चिकन जी तरकीब हुई। उन खां अलावा ही मुख़्तलिफ़ मैगज़ीन्स मां कटिंग थियल पुराणो हिन जो पन्नो आहे। इसका पुरानापन आप देख के समझ जाएंगे कि ये कितना पुराना है। ये तरकीब देखिए, ये भी फटा हुआ पेपर मुझे कहीं से मिला था, तो मैंने उसको कटिंग करके, तरकीब मुझे अच्छी लगती है, जो खोपरे के बिस्किट बनते उसकी तरकीब है। ये नारियल के बिस्किट, ठीक है। उसके अलावा ये भी मुख्तलिफ़ जो है मैगज़ीन से कटिंग करके मैंने लगाया, इसलिए मैंने इंडेक्स बनाना छोड़ दिया, ठीक है। हाँ ही ॾिसो ते लिखियल आहे पुठियां सीख बोटी है, सीख बोटी की तरकीब इसके पीछे है, तो मैंने इसको पूरा नहीं चिपकाया और हर जगह पे इसको अल्फाज को कवर करने के लिए मैंने इसे जो है वो स्टिकर से ढक दिया। अच्छा, हिननि मां इलाही सारियूं रेसिपीज़ मुंहिंजूं जेके आहिनि आज़मायल आहिनि, इलाही सारियूं अञा वेटिंग लिस्ट ते आहिनि, त मां ठाहींदसि, इन्हनि खे कंप्लीट कंदसि कॾहिं न कॾहिं, इन्हनि जो तजुर्बो मूंखे करिणो आहे। ऐं उन खां अलावा काफ़ी सारियूं तरकीबूं अहिड़ियूं आहिनि। अच्छा, स्टिकर्स तव्हां ॾिसंदा वञो, मां पाण यकीन कयो ॿारनि वांगुरु ख़ुशि थींदी आहियां इन्हनि ते, मूंखे एॾो मज़ो ईंदो आहे। अगरि मुंहिंजे नंढे हूंदे मिलंदा त वाह जो कमु थिए हा, पर ठीकु आहे, हाणे बि देरि कोन्ह थी आहे। हर इंसान जे अंदरि में हिकिड़ो ॿारु हूंदो आहे जेको सदाईं एक्साइटेड हूंदो आहे डिफरेंट शयुनि जे लाइ। त ही मुख़्तलिफ़। अच्छा, हाणे ही ॾिसो चिकन लॉलीपॉप्स, ब्रैकेट में लिखियल आहे गुलज़ार। ही शेफ़ गुलज़ार खां टीवी ते सिखियमि, त ही सिंधीअ में लिखियल आहे। पिज़्ज़ा पॉकेट्स गुलज़ार, चिकन मसाला बॉल्स गुलज़ार। तो मां ईअं, अच्छा ये सिंधी में लिखे हुए, ये शेफ़ गुलज़ार से टीवी पे मैंने सीखे, तो मैंने इनको नोट किया। अच्छा, उसके अलावा ये देखें चीज़ी चॉप्स शीरीन अनवर की रेसिपी। इसमें उर्दू, सिंधी, इंग्लिश जहाँ से जो मुझे मिला है मैंने इसमें जमा किया है, और साथ साथ मैं आपको ये अपने स्टिकर्स भी दिखा रही हूँ। तो ये मुझी ॾाढी पसंदीदा मज़ेदार हिकिड़ी जेका डायरी आहे, ऐं मां ॾाढी ख़ुशि आहियां हिन डायरी, हीअ मूं वटि आहे। ऐं हीअ ॾिसो, ही टिप्स फॉर केक बाय कोकब ख्वाजा। कोकब ख्वाजा पहिरीं आई हुई जेका टीवी ते सेखारींदी हुई, कुकिंग जो शो कंदी हुई, ठीक है। कुल्फ़ी फ़राह जहां ज़ेब खां सिखियल। फ़राह जहां ज़ेब जी डेथ थी वई आहे, अल्लाह उसकी मग़फ़रत करे, इनकी वफ़ात हो चुकी है। ये मैंने उनसे सीखा था। ये मुख्तलिफ़ डाइजेस्ट मैगज़ीन फ़ोटोकॉपी करवा के कहीं से, चीकू शेफ़ गुलज़ार से। तो ये है मेरी बहुत प्यारी डायरी, ये मुंहिंजो ख़ज़ानो आहे। ऐं मां हिन मां ॾाढो कुझु जेको आहे ठाहे चुकी आहियां। के शयूं थोरियूं घणियूं तव्हां सां बि शेयर कयूं आहिनि। सो मूंखे उमेदु आहे इहे तव्हांखे मुंहिंजी डायरी वणी हूंदी, तव्हां बि जेको आहे हीअं ठाहे सघो था। ऐं पंहिंजे शौक़ जी ॻाल्हि आहे, त जेकॾहिं शौक़ु आहे त इंसान कुझु बि करे थो, उमिरि जी का पाबंदी कोन्हे, अपने अपने शौक़ की बात है। ये देखिए, ये छोटी छोटी टिप्स जो जल्दी जल्दी मैंने किसी चैनल से देखी, वो जल्दी में लिख ली, तो बाद में वो यहीं पे मैंने इसको चिपका दिया। अच्छा, इसके पीछे रेशमी कबाब की तरकीब है, वो मैंने अपने याददाश्त के लिए लिख दिया है, और पीछे तरकीब है। तो ये मुंहिंजी नंढड़ी दुनिया है, मूंखे यकीन आहे, उम्मीद आहे त तव्हांखे वणी हूंदी। ऐं ही बि कुन्ना पाया फ़राह खां सिखियल, फ़राह जहां ज़ेब। तो जो भी इंसान कुछ सिखाता है वो हमारा उस्ताद बन जाता है, और उसका अदब, उसके लिए दुआ करना हमारा फ़र्ज़ बन जाता है। तो मेरी दुआ है अल्लाह उसको जन्नत में बुलंद मकाम दे, उसकी मग़फ़रत करे। अच्छा, ये याददाश्त के लिए लिखा है, इसकी मैंने जो है तरकीब कहीं नहीं लिखी, मुझे याद रहेगा। ये कबाब, सो पंहिंजी यादगिरी लाइ बसि मूं नालो लिखी छॾियो आहे, त हीअ बि मां ठाहींदी आहियां, इहो मूंखां विसरंदो कोन। त हीअ उर्दू, सिंधी, इंग्लिश में अञा कुझु हिन में पना ख़ाली, जेके इंशाअल्लाह मां वरी भरींदसि आहिस्ते आहिस्ते। सो हीअ मुंहिंजी नंढड़ी दुनिया, मुंहिंजी मोस्ट फेवरेट डायरी। उमेदु आहे तव्हांखे वणी हूंदी। अगरि वणी हुजे त वीडियो लाइक कयो, कोई कमेंट कयो, कुझु चवणु चाहियो था
सो अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे, पंहिंजी ॿोलीअ सां प्यारु कयो ऐं पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो। सो इंशाल्लाह वरी कंहिं ॿी वीडियो सां मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह वाही।